दोस्तों, वताये फ़क़ीर जे घर उन जी माउ वटि ॻोठ जूं मायूं वक़्तु ब वक़्तु ईंदियूं हुयूं ऐं कचहरी पियूं कंदियूं हुयूं। ऐं रिवाज आहे तक़रीबन मायुनि में त जॾहिं बि गॾु थींदियूं आहिनि त उहे अलिफ़ खां वठी जे ताईं आस-पास जा जेके बि हवाला कचहरियूं हूंदियूं आहिनि उहे ॾाढा कंदियूं आहिनि। हिननि जी कचहरी कंदे कंदे उहा ॻोठ वारी जेका माई हुई उन वताये फ़क़ीर जी माउ खे चयो त वताये फ़क़ीर वते तो घुमंदो फिरंदो ऐं ठल्हा चकर हणंदो ऐं ॻोठ जूं घिटियूं लताड़ींदो। हिन जी शादी छो थी कराए छॾी? इत्तेफ़ाक़ सां जंहिं वक़्तु वताये फ़क़ीर जे माउ सां वताये फ़क़ीर जी शादीअ जी ॻाल्हि पे हली, उन ई वक़्तु वताये फ़क़ीर बि ॿाहिरां अची वियो ऐं पंहिंजे लोढ़े जे भरिसां ई हुयो जो हिन उहा ॻाल्हि ॿुधी वरिती। वताये फ़क़ीर खे शादीअ जी ॻाल्हि ॿुधी ॾाढी ख़ुशी थी। तव्हांखे ख़बर आहे, शादी त शादी आहे। जॾहिं बि शादीअ जे बारे में कंहिं नौजवान जी ॻाल्हि हूंदी आहे त अंदरि जेको दिलि आहे उन में दुरड़ियूं वॼणु शुरू थी वेंदियूं आहिनि। वताये फ़क़ीर जे अंदरि बि गुदगुदी शुरू थियणु लॻी। वताये फ़क़ीर खे उहा ॾाढी ॻाल्हि वणी। वताये फ़क़ीर जी माउ उन औरत खे चयो त असुल में जॾहिं वताये फ़क़ीर जे पीउ वताये फ़क़ीर खे मङायो हुयो तॾहिं असां हिंदू हुआसीं। उन खां पोइ असां मुस्लमान थी वियासीं। हाणे उहे जेके हिंदू हुआ जिन वटि असां वताये फ़क़ीर मङायो हुयो उहे त संगो असांखे ॾींदा कोन। उन खां अलावा बाक़ी असांजे आस-पास में जेके मुस्लमान आहिनि उन्हनि जो बि असां वटि अञा ताईं एतिरो ईमान या वरी यकीन आहे कोन। ऐं असां त कंहिंखां संग घुरण जहिड़ा बि अञा आहियूं कोन, ग़रीब आहियूं। ॿियो इहो त वताये फ़क़ीर में बि एतिरो अफ़ाल कोन्हे जो उहो कमाए या कुझु आणे या वरी पंहिंजो घर खे कुझु ठाहे या वरी कुझु ईंदड़ वक़्त जे लाइ को पंहिंजो या वरी पंहिंजी घरवारी जो या पंहिंजे घर जो बंदोबस्तु करे सघे जो उन जी शादी करायूं। हिते हुननि जी ॻाल्हि ख़तमु थी वई ऐं हीअ वरी ज़माने जूं ॻाल्हियूं करणु लॻियूं। वताये फ़क़ीर जेको ॿाहिरि बीठो हुयो उहो अञा बीठो ई रहियो। काफ़ी टाइम हिननि मायुनि जी पाण में ॻाल्हि ॿोल हली ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हलियूं। जॾहिं उन औरत ज़माने जूं सभु ॻाल्हियूं करे ऐं पंहिंजी कचहरी ख़तमु कई त उहा वापसि वञणु लॻी। वताये फ़क़ीर जेको ॿाहिरि अॻु में बीठो हुयो उन औरत खे चयो त मासी, इहा शादी वारी ॻाल्हि अमां सां वरी वरी अची कंदी कर। थी सघे थो त कंहिं महिल रहम पइजी वञेसि ऐं थी सघे थो त वञी कंहिंखां संग घुरे। थी सघे थो वताये फ़क़ीर जी शादी थी वञे। थी सघे थो वताये फ़क़ीर पंहिंजो घर वसाए। थी सघे थो सुभाणे वताये फ़क़ीर खे बचा थी वञनि ऐं उनजो बि घर आबाद थी पए। दोस्तों, इन ॻाल्हि में कोई शक न आहे त हर माण्हू चाहींदो आहे त उनजी शादी थिए, उनजो घर हुजे, उनजो फैमिली हुजे, उनजो ख़ानदान हुजे, उनजो ईंदड़ नसुल वधे ऐं उनजो सिलसिलो जेको आहे उहो हली पए। तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि? पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कजो ऐं कमेंट बॉक्स में कमेंट ज़रूरु कजो।